बिल्लाहि मिनश्शैतानिर्रजीम बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम वइज़ क़ाल मूसा लिक़ौमिही या क़ौमि इन्नकुम ज़लमतुम अनफुसकुम बित्तिख़ाज़िकुमुल इज्ल फ़तूबू इला बारिइकुम फ़क़्तुलू अनफुसकुम ज़ालिकुम ख़ैरुल लकुम इन्द बारिइकुम फ़ताब अलैकुम इन्नहु हुवत-तव्वाबुर रहीम। ऐं पिणु यादि करियो जॾहिं मूसा अलैहिस्सलाम पंहिंजे क़ौम खे चयो त ए मुंहिंजी क़ौम, अव्हां गाबे खे माबूद बणाए पाण ते नसूर ज़ुल्म कयो आहे। तंहिं करे अव्हां पंहिंजे ख़ालिक जे अॻियां तौबह करियो ऐं पाण खे कुहो यानी उन्हनि माण्हुनि खे कुहो जिन इहो ज़ुल्म शिरक कयो आहे, ऐं इन्हीअ में तव्हांजे ख़ालिक वटि तव्हां लाइ भलाई आहे। पोइ हिन तव्हांजी तौबह क़बूल कई। बेशक हू तौबह क़बूल कंदड़ ऐं निहायत रहम करण वारो आहे। वइज़ क़ुल्तुम या मूसा लन नुअमिन लक हत्ता नरल्लाह जहरतन फ़अख़ज़तकुमुस्साइक़तु वअंतुम तंज़ुरून। ऐं पिणु यादि करियो जॾहिं अव्हां मूसा अलैहिस्सलाम खे चयो त ए मूसा, जेसीं ताईं असीं अल्लाह खे पंहिंजे अखियुनि सां ज़ाहिर ज़ुहूर या चिटो न ॾिसंदासीं, तेसीं ताईं तो ते हरगिज़ ईमान न आणींदासीं, यानी न मञींदासीं। पोइ अव्हां जे ॾिसंदे ॾिसंदे अव्हां ते वॼ अची कड़की ऐं अव्हां सभु मरी चुका हुआ। सुम्म बअसनाकुम मिन बअदि मौतिकुम लअल्लकुम तशकुरून। तव्हांजी मौत खां पोइ वरी बि असां अव्हां खे जीअरो कयो त मन अव्हीं हिन अहसान जे बदिले शुक्रगुज़ार थियो। वज़ल्ललना अलैकुमुल ग़माम वअंज़लना अलैकुमुल मन्न वस्सलवा कुलू मिन तय्यिबाति मा रज़क़नाकुम वमा ज़लमूना वलाकिन कानू अनफुसहुम यज़लिमून। ऐं असां तव्हां ते तीह जे मैदान में ककरनि जी छांव ऐं मेघ मल्हार कया ऐं तव्हां ते मन ऐं सलवा जो खाधो नाज़िल कयोसूं ऐं चयोसूं त खाओ उन पाक रिज़िक़ मां जेको अव्हां खे ॾिनो अथऊं, मगर पोइ बि नाशुक्री करे हिननि अदना ऐं हक़ीर शयूं तलब कयूं। ऐं इहो हिननि असां ते ज़ुल्म न कयो पर पंहिंजो पाण ते ज़ुल्म कयाऊं थे। वइज़ क़ुलना उदख़ुलू हाज़िहिल क़रयत फ़कुलू मिन्हा हैसु शिअ्तुम रग़दन वदख़ुलुल बाब सुज्जदन वक़ूलू हित्ततुन नग़फ़िर लकुम ख़तायाकुम वसनज़ीदुल मुहसिनीन। ऐं जॾहिं तीह जे मैदान में रहण वारे ज़माने में असां चयो त हिन शहर अरीहा बैतुल मुक़द्दस में दाख़िल थियो ऐं जितां वणियो उतां मज़े सां खाओ ऐं शहर जे दरवाज़े मां आजिज़ी सां झुकंदा दाख़िल थियो ऐं हित्ततुन यानी असांजा गुनाह मुआफ़ कर ऐं ॾोह बख़्श चवंदा दाख़िल थियो त असां अव्हांजा ॾोह मुआफ़ कंदासूं ऐं मदायूं मिटाईंदासूं ऐं अव्हां मां सिघो ई नेकोकारनि खे वधीक नवाज़ींदासूं। फ़बद्दल الذين ظلموا قولا غير الذي قيل لهم فأنزلنا على الذين ظلموا رجزا من السماء بما كانوا يفسقون। पर हिननि ज़ालिमनि जेको क़ौल खेनि चवण लाइ हुकुम कयो वियो, इहो कलमो बदिलाए ॿियो चयो। पोइ जिन इहो ज़ुल्म कयो तिन ते असां आसमान मां अज़ाब नाज़िल कयो ऐं इहा सज़ा इन्हनि खे संदुनि नाफ़रमानी जे करे मिली हुई।